जुगशाही मां रिपोर्ट कर रहा है हुजूर अहमद ब्रोही। जुगशाही रेलवे स्टेशन भरिसां वर्कर यूनियन ओपन लाइन तारा तरफां एक सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें वर्कर यूनियन ओपन लाइन तारा जो मरकज़ी अॻुवाण जीअंद अॻूणो MNA कादिर मंदूखील शिरकत कई। उन दौरान जुगशाही कोहिस्तान जी अवाम शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। ॻोठ सब्ज़ अली ख़ान ब्रोही जे रवासुनि रेलवे इंतज़ामिया ते इल्ज़ाम हणींदे चयो त रेलवे वारनि ॻोठ सब्ज़ अली ब्रोही खे एनक्रोचमेंट जे नाले सां गैर क़ानूनी ग़रीबनि जा घर ठाहिया आहिनि ऐं रेलवे निज़ाम रोज़ बरोज़ नाकारा बणिजंदो वञे थो। स्टेशननि ते मुसाफ़िरनि लाइ पीअण जो साफ़ पाणी, वॉशरूमनि समेत का बि सहूलियत मुयसर नाहे, जॾहिं त गाॾी अचण ताईं बि जुगशाही टिकट घर खे ताला लॻल हूंदा आहिनि, जंहिं करे मुसाफ़िर टिकट न वठी सघंदा आहिनि। उन इहा ॻाल्हि खे जवाज़ ॼाणाए गाॾियुनि जा स्टॉप ख़तमु कया पिया वञनि। रेलवे यूनियन अॻुणो MNA कादिर मंदूखील मुतासिर ॻोठ जो विज़िट करायो वियो।